नौशरो फिरोज मामा की खबर ॾींदा आलम डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ नौशरो फिरोज में अला वारे चौकता नामालूम चोर चौकीदार के ॿधी 5 तुकनि बुहारे वॾी दिलेरीअ सां फरार थी विया। नौशरो फिरोज चोरनि लाइ जन्नत घर बणियल। चोरनि चौकीदार शेर सोलंगी के रसनि सां ॿधी चोरी करे फरार थी विया। चोरनि शहर के मरकज़ी चौक में चोरी कई है। पुलिस उगूर निंड सुतल। पाटीजन रोड शोरूमन ऐं दुकाननि मां लखें रुपयनि जी चोरी कई वई। दुकान ॿुहारनि बैदि चोर फरार थी विया। पुलिस तमाशाई बणियल। नौशरो फिरोज शहर के मरकज़ी चौक ते टायरनि खे बाहि ॾेई रोड ब्लॉक कियो वियो। शहरी सरापा एहतजाज बणियल ऐं धरणो। पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। दुकानदार महमद डंगराज ऐं ॿिया। चुवत बुरो हाल थींदो। किथां सूट ईंदा, किथां बूट ईंदा, किथां टाग टेगर, किथां नवां रोज़ ॻाढ़ा नोट ईंदा। इहा रिश्वत आबाणी मिल्कियत जेका इंतिज़ामिया खे बि हलाए। माना पुलिस नाल बिल्कुल नाल थी चुकी है। नौशरो फिरोज में सरेआम रात 3 बजे का 5 बजे के विच में दुकान भॻा। पुलिस किथे भी नज़र नथी अचे। चौकीदारन के हथियारन के ज़ोर ते यरगमाल करे करोड़े लखें रुपया जेका हुआ वो आसानी से खणी फरार थी विया आहिनि। असां इन्हनि खां एसएसपी ऑफिस एसएसपी या मुतालबो था कयूं त हितां जी जेका हितां जी नाल इंतिज़ामिया आहे इन्हनि खे फौरी तौर हटाए ऐं दुकानदारनि सां इंसाफ़ कयो वञे। अला वारो चौक आहे। इन जे अॻियां मुंहिंजो जेको मोहम्मद खान डंगराज जो दुकान आहे। अर्जा मुंहिंजे दुकान जे भर मंझि पुलिस चौकी आहे। उन जे लाइ जेकॾहिं राति चौकीदार खे ॿधी करे माण्हू जेको दुकान जा ताला टोड़े लखें रुपया सामान ऐं उन खां ॿियो कुझु खणी विया आहिनि। ऐं इन मुंहिंजे दुकान जे अॻियां जेको सो पुलिस चौकी रखियल आहे। अला वारो चौक आहे। हुंडा शोरूम आहे ऐं सॼी राति पिए थो वहे। इंतिज़ामिया अलाए किथे आहे। हिन इंतिज़ामिया जी ख़बर कान थी पए पई त हीअ छा थी करे, कीअं थी करे, किथे आहिनि। अला वारे चौक मां बि फुर थिए त बाक़ी छा बचंदो। और उन जे अॻियां तमीर बैंक टेलीनार बैंक आहे। उन जे भर मंझि मुंहिंजो दुकान आहे। उन जे लाइ जेकॾहिं असांजे 4 बजे राति दुकान फुरे आहिनि, ताला टोड़े चौकीदार खे ॿधी करे फुरे विया।